ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र या ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर या वरी हाईएस्ट कॉमन फैक्टर यानी वॾो आम पूरो वंडींदड़ जी वीडियो में ख़ुश आमदीद। पहिरियां इहा ॻाल्हि वाज़े कजे GCD माना ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र कंहिं नंबर जो GCD 12 ऐं 8 जो पुछे थो या वरी GCF ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर छा जो 12 ऐं 8 जो। इहा ॻाल्हि वाज़े कजे त इहा साॻी ॻाल्हि आहे। डिवाइज़र यानी वंडींदड़ यानी हिकु अंग ॿिए अंग खे पूरी तरीक़े सां वंडींदो हुजे। फैक्टर जी माना आहे जुज़ो। जुज़ो जो बि साॻियो ई कमु आहे कि हिकु अंग ॿिए अंग खे पूरी तरीक़े सां वंडे। अचो त हाणे 12 ऐं 8 जो GCD या GCF मालूम कयूं। वॾो आम पूरो वंडींदड़ यानी 12 ऐं 8 जे विच में सभ खां वॾो जुज़ो कहिड़ो आहे? हिननि खे मालूम करण लाइ सभ खां पहिरियां 12 जा जुज़ा लिखो। हिकु 12 जो जुज़ो आहे, 2 12 खे वंडींदो आहे पूरो, 3 बि 12 खे वंडींदो, 4 बि 12 खे वंडींदो, ऐं ॾिसो 5 12 खे नाहे वंडींदो, 6 12 खे वंडींदो आहे, 6 दरमिया 2 12, वरी उन खां पोइ 12 ख़ुदि 12 खे वंडींदो आहे। इहे हुया 12 जा जुज़ा। हाणे 8 जा जुज़ा लिख। हाणे 8 जा जुज़ा लिखण लाइ पहिरियां 1 8 जो जुज़ो आहे, 2 बि 8 जो जुज़ो आहे, ऐं 3 8 जो जुज़ो न आहे छो जो 3 नथो वंडे, 4 8 जो जुज़ो आहे, ऐं आख़िर में 8 दरमिया 1 8 ख़ुदि 8 जो जुज़ो आहे। हाणे इन ॿिन्ही में असां आम जुज़ा मालूम कंदासीं। जॾहिं असां वटि ॿिन्ही जा जुज़ा मिली विया त इन में आम जुज़ा मालूम कयूं। ऐं ॾिसो हिकु ॿिन्ही जो जुज़ो आहे छो जो हिकु हर सॼे अदद जो का आम जुज़ो हूंदो। ॿियो आम जुज़ो आहे ॿिन्ही में जो ॿ बि ॿिन्ही अंगनि खे पूरी तरीक़े सां वंडे थो। टियों अंग असां वटि आहे 4 छो जो 4 बि ॿिन्ही अंगनि खे पूरी तरीक़े सां वंडे थो। असांखे कंहिं आम जुज़े जी तलाश न आहे। वॾो आम पूरो वंडींदड़ जी मायना आहे कि असांखे सभ खां वॾो आम जुज़ो खपे। हाणे ॾिसो सभ खां वॾो आम जुज़ो ॿिन्ही अंगनि जो आहे 4, त 4 असांजो वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। ऐं हिन खे चई सघूं कि GCF ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर 12 ऐं 8 जो थींदो 4, या हिन खे ॿिए तरीक़े सां चऊं था कि GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र या वॾो आम पूरो वंडींदड़ छा जो आहे 12 ऐं 8 जो थींदो 4। इहो सुवाल त हल थी वियो। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं। अचो हाणे हिन ॿिए मिसाल में असां मालूम कयूं वॾो आम पूरो वंडींदड़ यानी GCD कंहिं बि ॿिनि अंगनि जो। मिसाल अंग असां वटि 25 ऐं 20। हिनखे असां पहिरीं वांगुरु तरीक़े वांगुरु करे सघूं था, यानी 25 जे अॻ में जुज़ा लिखूं। हाणे ॾिसो 25 जो हिकु जुज़ो आहे, 2 न आहे, 3 न आहे, 4 न आहे, 5 25 जो जुज़ो आहे, उन खां पोइ 25 ख़ुदि पाण 25 जो जुज़ो आहे। त हाणे इहे असां वटि 3 25 जा जुज़ा मिलिया। इहा हाणे हिकु दिलचस्प ॻाल्हि आहे जेका मां तव्हांजे सोचण लाइ छॾींदुमि कि हिन अंग जा सिर्फ़ु 3 जुज़ा आहिनि ऐं ॿियनि अंगनि जा ॿधी इवन जुज़ा हूंदा आहिनि। हाणे 20 जा जुज़ा लिख। ॾिसो हिकु 20 जो जुज़ो आहे, 2 बि 20 जो जुज़ो आहे, 4 बि 20 जो जुज़ो आहे, 5 बि 20 जो जुज़ो आहे, 10 बि 20 जो जुज़ो आहे, ऐं 20 ख़ुदि बि 20 जो जुज़ो आहे। हाणे इन ॿिन्ही में आम जुज़ो ॾिसो कहिड़ो आहे। हिकु ॿिन्ही में आम आहे, इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे। हाणे ॾिसो ॿियो आम जुज़ो हिकिड़ो ई आहे, ॿिन्ही विच में 5। त वॾो आम पूरो वंडींदड़ यानी GCD या GCF 25 ऐं 20 जो आहे 5। उमेद आहे त अव्हांखे हाणे कुझु ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। हाणे हिकु टियों मिसाल कयूं। अचो हाणे हिन मिसाल में वॾो आम पूरो वंडींदड़ मालूम कयूं या GCF मालूम कयूं ॿियनि 9 अंगनि जो। असां वटि अंग आहे 5 ऐं 12। हाणे 5 जा अंग जुज़ा थींदा 1 ऐं 5 ख़ुदि, छो जो 5 हिकु मुफ़रिद अदद आहे यानी प्राइम नंबर आहे। हाणे 12 जा जुज़ा लिखो। 12 जा जुज़ा थींदा 1 2 3 4 6 ऐं 12 ख़ुदि। हाणे इन ॿिन्ही में आम जुज़ो ॻोल्हियो। हाणे ॾिसो ॿिन्ही में आम जुज़ो हिकु ई आहे, सही आहे। हिकु ख़ुदि हिकु आम जुज़ो आहे, त इन ॿिन्ही जो वॾो आम पूरो वंडींदड़ थींदो 5 ऐं 12 जो 1। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े कयां कि अगरि ॿिनि अंगनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ अचे थो 1, त उन्हनि लाइ हिकु नई टर्मिनोलॉजी चइबी आहे कि गॾियल मुफ़रत अदद या अंग्रेज़ी में चइजे त रिलेटिवली प्राइम। हिते 5 ऐं 12 गॾियल मुफ़रत अदद आहिनि यानी रिलेटिवली प्राइम आहिनि। हाणे उमेद आहे त तव्हां इहे सभु नयूं ॻाल्हियूं ॿुधी करे त परेशान कोन थींदा। हाणे इहे 3 मिसाल थियण खां पोइ हिकिड़ो नओं मिसाल कयूं। हाणे मिसाल तौरु
असां वॾो आम पूरो वंडींदड़ या GCD मालूम कयो 6 ऐं मिसाल 12 जो। असांखे पंहिंजे हिननि अंगनि जी चूंड में नवाण आणणी पवंदी। हाणे ॾिसो त 6 जा जुज़ा थींदा 1, 2, 3 ऐं 6 ख़ुदि। 12 जा जुज़ा थींदा ॾिसो असां अॻ में बि कढी आया आहियूं 1, 2, 3, 4, 6 ऐं आख़िरी 12। हाणे अचो ॾिसूं कि आम जुज़ा कहिड़ा आहिनि ॿिन्ही में। ॾिसो हाणे 1 आम आहे ॿिन्ही में, 2 बि आम आहे, 3 बि आम आहे ऐं आख़िरी ॾिसो कि 6 बि आम आहे या कॉमन जुज़ा आहिनि इहे। हाणे ॿिन्ही में सभ खां वॾो आम जुज़ो आहे 6, त असां चई सघूं था कि 6 सभु वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। हाणे हिते लिखूं था GCD। हाणे कॾहिं मां लिखां थो GCD कॾहिं GCF, त इन में तव्हां खां मां माज़रत घुरंदुसि। हाणे 6 ऐं 12 जो जेको वॾो आम पूरो वंडींदड़ असांखे छा मिलियो 6। ऐं हिकु इहा दिलचस्प ॻाल्हि आहे छो जो 6 ख़ुदि 12 जो जुज़ो आहे। हाणे उमेद आहे त तव्हांखे वॾो आम पूरो वंडींदड़ जो टॉपिक वाज़े थी वियो हूंदो ऐं असां इन खे अॻिली वीडियोज़ में बि कुझु हल कंदासीं।